अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। ईद उल अज़हा जे मौक़े ते कराची, कोयटा, लाहौर, हैदराबाद समेत समूरे मुल्क में ईद जी नमाज़ अदा कई वई। मुल्क जी सलामती, कोरोना वायरस जे ख़ात्मे ऐं कश्मीर मसइले जे हल लाइ दुआऊं घुरियूं वयूं। ईद नमाज़ खां पोइ क़ुर्बानीअ जो सिलसिलो जारी थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां क़ौम खे ईद जूं वाधायूं। इमरान ख़ान चयो आहे त क़ुर्बानी असांखे हक़ जी वाट ते हलण जो दर्स ॾिए थी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम खे ईद जूं वाधायूं ॾींदे चयो आहे त क़ुर्बानीअ जे हिन ॾींहं ते कश्मीरी भाइरनि खे बि यादि रखियो वञे। कश्मीरी भारत जी ग़ुलामीअ खां निजात चाहिनि था। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अॼोको ॾींहुं क़ुर्बानीअ जो हक़ीक़ी मक़सदु यादि ॾियारे थो। कश्मीरियुनि ऐं फ़लस्तीनियुनि खे बि यादि रखियो वञे। कोरोना सबबि अवाम SOPs ते अमल करे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां ईद जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ा में 90 ॾींहंनि जी रिआयत जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर चयो त क़ैदियुनि खे सज़ा में रिआयत ईद उल अज़हा ऐं 14 अगस्त जे करे ॾिनी वई आहे। उमेद आहे त क़ैदी उन रिआयत सां पंहिंजी ज़िंदगीअ में बहितरी आणींदा। गुज़िरियल ॾींहुं नादरान बाईपास वेझो नामालूम हथियारबंदनि गुलशन मेमार थाणे ते तैनात सब इंस्पेक्टर यार मोहम्मद खे 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे शहीद करे छॾियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।